अदा फलाने कम जी कंहिंजी ड्यूटी लॻा अदा फलाणा मुक़ररु कया अथनि। इहो हूंदो आहे न पाण सिस्टम, शादी हुजे गमी हुजे जलसो हुजे जेको बि हुजे पोइ पाण कमु विराईंदा आहियूं। फलाणे कम जे लाइ मूं फलाणे दोस्त जी ड्यूटी लॻाई आहे, फलाणे कम लाइ मूं फलाणे दोस्त जी ड्यूटी लॻाई आहे, फलाणे कम लाइ मूं फलाणे दोस्त जी ड्यूटी लॻाई आहे। दीन जे हिफ़ाज़त लाइ अल्लाह ताला असांजी ड्यूटी लॻाई आहे। दीन मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त जमीयत उलमा इस्लाम जा नुमाइंदा कंदा। सब जो सुभान अल्लाह। इहो अल्लाह से असांखा कमु वरितो आहे। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं हीअ इलेक्शन थी, इलेक्शन त कोन हुई, लेकिन नाले जी इलेक्शन हुई ऐं हक़ीक़त में सिलेक्शन। DC ऑफिस जो क्लार्क पियो चवे साईं इलेक्शन असां ज़िंदगी में फ़ियूं नौकरियूं कयूं थी, पर अहिड़ी इलेक्शन असां मोलिंदा कॾहिं कोन ॾिठी। मुंहिंजो थूं त पना पियो लिखे असां खां पुछो असां सां छा पियो थी। त हीअ सिलेक्शन हुई, यहूदी एजेंट खे आणो हो। पोइ यहूदी एजेंट जॾहिं मैदान ते आयो, वज़ीर आज़म जो उहिदो हुनखे मिलियो। कायद जमीयत मौलाना फज़ल रहमान पहिरियों पाकिस्तान जो वाहिद लीडर आहे जंहिं हुनखे ललकारियो त हीउ सिलेक्शन जे ज़रिए आयो आहे, सिलेक्ट वज़ीर आज़म आहे, गांधरी जे ज़रिए आयो आहे, ऐं हुनखे क़बूल न कंदुसि ऐं हुनजो मुक़ाबिलो कंदुसि। पहिरीं ऐलान मौलाना फज़ल रहमान कयो। ऐं हुन खां पोइ जॾहिं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मौलाना फज़ल रहमान सॾाई, जंहिंमें नून लीग, पीपल पार्टी, ॿियूं पार्टियूं आयूं, लेकिन हुननि में इहा जुर्रत ऐं हिम्मत कोन हुई त अॻियां मैदान ते अचनि। सभिनि जो मौलाना सब्र कर, मौलाना जो सब्र जी का गुंजाइश कोन्हे। आउं हिकिड़ी यहूदी एजेंट खे 5 मिंट लाइ बर्दाश्त कोन कंदुमि, मां हाणे हिनखे ललकारियो। असांजा जमात जा दोस्त बि चवंदा त मौलाना जल्दी पियो करे, मौलाना जो मुंहिंजो ईमानी मसइलो आहे, आउं हिनखे बर्दाश्त कोन कंदुसि। मौलाना हिनखे ललकारियो। पूरे पाकिस्तान के अंदर कायद जमीयत मिलन मार्च किया, सिंध के अंदर, बलूचिस्तान के अंदर, KPK के अंदर, पंजाब के अंदर ललकारे तू यहूदी एजेंट है। तू मूं तोखे पहिरीं चयो तो यहूदी एजेंट है, हाणे मां तोखे चवां तो यहूदी एजेंट। केॾां भॼी वियो बिलाल जेको फड़कियूं पियो खाए गिदड़ वारियूं, केॾां भॼी वियो नवाज़ शरीफ़ सब जरन में खड़ी विया, केॾां वियो असांजा इत्तेहादी MAP वारा जेके वॾा दीन जा मुख़लिसन आशिक़े रसूलन दीन लाइ वॾी क़ुर्बानियूं था हमेशह असांजे मथां इल्ज़ाम लॻाईंदा हुआ। सब निहंग वांगे डरन में खड़ी विया हुआ। बाबा असां में हिम्मत कोन्हे जो असीं मैदान में मुक़ाबिलो कयूं, कंहिंखे ज़रूरत कोन हुई। असांजो सिराज लेख ख़तम थी वियो, सभु वेही रहिया, लेकिन अल्लाह ताला दीन जो कम जेका वठे अल्लाह से इंतखाब जमीयत उलमा इस्लाम जो कयो। तव्हां सभु पाया थी वेरो, लेकिन अल्लाह पंहिंजी जेके जमात आहे जमीयत उलमा इस्लाम जेका कुते खे कुतो चवंदी रहंदी, कुते खे कुतो चवंदी रहंदी, यहूदीअ खे यहूदी चवंदी रहंदी। हाणे मौलाना फज़ल रहमान जी ॻाल्हि खे दिलि जो साईं तूं तकड़ पियो करी। हाणे जॾहिं ही सिराज दुरानी गिरफ़्तार थियो, तव्हां बि TV ते ॾिठो हूंदो, फेसबुक ते ॾिठो हूंदो त ज़रदारी ॿ दफ़ा मौलाना वटि विया आहिनि। तव्हां ज़रदारी सां गॾु वेठा आहियो, अदा ज़रदारी मौलाना जे पेरनि में वेठो आहे, मौलाना ज़रदारी पेर में कोन वेठो आहे। ज़रदारी पंहिंजो ॾुखनि में हलियो अचे त मौलाना मुंहिंजी मदद कर। मौलाना के वटि हली कोन वियो आहे, मौलाना नवाज़ शरीफ़ वटि हली कोन वियो आहे, नवाज़ शरीफ़ पाण जे मौलाना जे पेरनि में वेठो आहे। हींअर अल्हम्दुलिल्लाह सुबह अल्हम्दुलिल्लाह सब जमातूं मुतफ़िक़ चवनि थियूं त लीडर आहे त मौलाना फज़ल रहमान आहे। मीडिया वारा ये अमेरिका जा माण्हू अथव, ये मगरब जा माण्हू अथव, इन्हनि खे पहिरियां पैसा मिलंदा आहिनि, पोइ उनखे चयो वेंदो आहे इहा ख़बर हीअं लॻाइणी आहे, हीअं न लॻाइणी। उन मीडिया वारनि मौलाना जो ख़बर ॾियणु बंदि करे छॾियो त मौलाना जो आवाज़ न वञे, लेकिन फेसबुक ते सोशल मीडिया ते मौलाना आवाज़ वञे। अॼु उहे एंकर जेके डिजी ॻाल्हाईंदा आहिनि, चवंदा अगरि जदीद आहे त मौलाना फज़ल रहमान आहे, अगरि हिज़्ब इख़्तिलाफ़ जी ताक़त आहे त मौलाना फज़ल रहमान साहब वटि आहे, अगरि इमरान ख़ान जो तख़्तो उल्टो करे सघे त मौलाना फज़ल रहमान करे सघे।
कृपा चवन अल्लाह से दुश्मन जो ज़बान में लफ्ज़ पे चवराए अगर मैंने जो तक तो उल्टो थियो तो मौला फजमान करे सके गद्दारी में हिम्मत न आए नवाज में हिम्मत न आए ये तो रुको पांच ज़ात के बचाने ला पुराना असा पांच ज़ात ला सियासत कोन था करूं न को असा ज़ात को टुकुआ ये असी पांच ज़ात की हिफाजत करूं असा के के शे की जरूरत कोनी आज हितई गवर्नमेंट की दुश्मनी मौलाना सा बड़ा फायदा खोलो लेकिन मौलाना के खिलाफ तो नेब जो के तैयार करे कौन सके आए नेब जो के मौलाना के खिलाफ उन्हें कहा गए कि असा इमरान के चौथा तू यू टर्न नहीं है कूड़ो ही है ये ने तो मौला फलाने जगह से कूड़ करायो मौला जगह तकरीर कंदवा वो सच्चू गालियों कंदवा कदे कौन कराई जो सुपारी तवा कानो जो तकल मौलाना जलसे में ये गाल गई आज मौलाना जो फेल हिया मौलाना ये करप्शन का भी फारगा अल्लाह से नहीं मौलाना के कुल का बचाए मानुषा जानदान मौलवी साहब सियासत ईमाना पूरा दोखवा आधा ता पूरे दोखे हुआ इंजन के दा वोट का उहे सियासत कंदा जिनमें कूड़ जिनमें जेको जो करप्शन जिनमें जुल्म जिनमें ज्यादा जिनमें ता वोट कायो जमीयत उलमा इस्लाम के कायदे के आंगर न खणी सकंदो त मौलाना दा हिते ही गाल के तो यू टर्न को मौलाना कथे भी कोन गालायो सच जी गाल कही अथस मौलाना अगर ललकारियो आहे तो मगरबी ताकत के ललकारियो मौलाना अगर ललकारियो आहे तो अमेरिका के ललकारियो मौलाना पाकिस्तानी सियासत के अंदर के प्रूफ कोन चंदो के इल्जाम तराशी कोन कंदो या मौलाना जी खूबिया अगर मौलाना गाल आयो तो सबका वडो जालिम सबका वडो जाबर सबका वडो दहशतगर्द अमेरिका है मौलाना अमेरिका के खिलाफ है मौलाना ओदे के ललकारे ये छोटा छोटा सियासतदान ₹10 वठी करे अमेरिका का बरतानिया का पाकिस्तान में सी करे कंटेनर से वही करे सबन सियासतदान के इनकार इमरान खान ये गाड़ी चोरनियो ये पैसा पे हलाल कहीं जेके कंटेनर से वही पैसा वठंदो हो और जेके पैसो जो को दींदो तो कम वठंदो कोन वठंदो बाबा बुधायो तो सब बात बेटायो न माई तो कोन न पैसो जो माण्हू ॾींदो तो थोरो कम में वठंदो या न मुफ्त में के कराई दो ज़रूरत हो त बचणी पवंदी त इमरान खान पैसो वरतो मीडिया के पैसो खाए जने इमरान जतो थींदो त कुर्सी जी तस्वीर अखबार मीडिया वारा ॾींदा हुआ असांजी तस्वीर सवाइ मौला फज़लमान जी ॿिए कंहिंजी खोड़ ॾींदा हुआ जो घर माण्हुनि खे इमरान खान घर में निकलता हो इमरान मीडिया देखा है इमरान खान अब तैयार हो रहा है बूट पहन रहा है जैसे भी आने वाला है यो सब पैसो हो अमेरिका जो जो इमरान भी खा दो इमरान साफिन के खा रहा हो वो यो उनके ठुकी लगल हुई तो तू जने कंटेनर से अचे तो के तकरीर या करिया ते के भी सियासतदान के बख्श कर रहा है हर सियासतदान के गार दिए है तो पाकिस्तान में सियासत जो जनाजो करवा सियासतदान का अवाम के एडो बदन करवा जो सुबानी को सियासत नाले का वथे तो वो गाड़ महसूस करे लेकिन फैसला अल्लाह जे हथ में अमेरिका जे हथ में कोन फैसला अल्लाह जे हथ में अमेरिका यो फैसलो करो इमरान का गालियों जा नहीं सब कुछ कहीं लेकिन आज इमरान जेका अल्लाह से जलील कयो इब्तिदार अचण का पो जो इमरान खान जलील हुआ एडो जलील ज़ातारी हाणे माण्हू चवनि था असां खे इहो नओं पाकिस्तान कोन थो खपे ख़ुदा जी बात असां खे पुराणो पाकिस्तान इमरान फेसबुक ते ॾिसो था कहिड़ा मज़ाक लॻा पिया आहिनि मीडिया त ॻाल्हाए कोन थी ॿुधाए कोन थी लेकिन बाज़ार में वञो जिते वञो माण्हू चवंदा असां इमरान खे चऊं पिया ख़ुदा जे वास्ते असां खे पुराणो पाकिस्तान नए पाकिस्तान असांजी सत्यानाश करे छॾी आहे महंगाई उरूज दिया वतमनी उरूज दिया को कानून कोने को ज़ाब्तो कोने का हुकूमत कोने ने सुबन के ता हक मिलन सब सिंध सुबो रड़ी पियो करे केपीके वाला रड़ी पिया कन बलूचिस्तान वाला रड़ी पिया कन तो पाकिस्तान हरणो जो तो मजाक करनो तू आईने के टोड़ने की कोशिश करी तो जो तो अरबी तरमी में कुछ हैसियत कोने जे तालिबान आईने के कौन ता मनी उनके तो दहशतगर्द जो था जेकर इमरान खान आईने के न मने तो ता उनके दहशतगर्द जो न
इमरान खान जो अरणी तरी में बैठा है अरे आज ने अरणी तरी में तो भागा है आईने जो हिस्सो आहे इमरान खान जो आईन छा आहे आईन ने हलो तो मुल्क ने हलो तो असांजे करे जमीयत उलमा इस्लाम वारा आईन जे खिलाफ ॻाल्हायूं त तव्हीं असांखे दहशतगर्द चई करे हणनि खे दहशतगर्द कोर्टनि में हणी छॾियो जेलनि में हुजो आहे लेकिन इमरान आईन जी मुखालिफ़ करे थो उनखे केरु कुझु कोन चए यहूदी एजेंट आहे यहूदी एजेंट इनके प्यार हुआ मौलाना फजल रहमान का हामिद वीर पूछो जी साईं तव्हां यहूदी एजेंट पिया चयो तव्हां को दलील आहे मौलाना फजल रहमान फरमायो दलील जी कहिड़ी ॻाल्हि आहे सभ खां वॾी ॻाल्हि दलील त आऊं आहियां जो आऊं चवां मौलाना फजल रहमान चए पियो हिन खां वधीक कहिड़ो दलील आहे इहा असां पहिरियां ॻाल्हि कई इतां बि कोन आयो हाणे सभु चवंदा मौलाना तव्हां सही चयो थी वाक़ई हुनजो दलाल वॾो सपोर्टर कादियानी जो आहे हीउ मुस्लमान जो सपोर्टर कोन्हे हीउ जेको हिन बॉर्डर खोलियो आहे इंडिया खां इहो कादियानी जा खोलियो आहे ज़ाहिर इहो सिखनि लाइ खोलियो वियो आहे त सिख इबादत करेंदा इमरान खान ईअं चयो त सिख हितां ईंदा सिखनि जे लाइ हीउ जहिड़ो लाहौर वारियूं जेके हिनजूं दरगाहूं आहिनि इहे मके मदीने जहिड़ियूं आहिनि इहा तशबीह ॾे बेवकूफ़ माण्हुनि खे का ख़बर कोन्हे लेकिन अंदर ग्राउंड ॻाल्हि इहा आहे त इहो कादियानी खे फैसलो ॾियो आहे त कादियानी रब्बा बि आराम सां थी वेंदा जॾहिं मुआहिदो थियो त ॿ हुकूमतूं पाण में बीहंदियूं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जो को नुमाइंदो कोन्हे अमेरिका जो दबाव हो पाकिस्तान ते अमेरिका जो दबाव हो हिंदुस्तान ते पोइ हुन जे वज़ीर हिंदुस्तान जे बयान ग़लति ॾिना उन मुखालिफ़ बयान ॾिना आया कोन अमेरिका जे दबाव में यहूदी एजेंट कादियानी जी ख़िदमत लाइ इहो कमु कयो सरपारकर में कादियानी के वॾा प्लाट मिलिया आहिनि ऐं उते वॾा कम पिया थियनि ऐं उनखे सिक्योरिटी पे ॾिनी वञे त मुला न तव्हांखे मारे छॾी लेकिन असां उनके जताव ॾिनो कंडे गुलाम अली जे मिलन मार्च में त जे करे तव्हां इन्हनि खे वधायो त इंशाअल्लाह ताला असां जॾहिं ऐलान कयो त जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन कादियानी जा तख्ता वेड़ कंदा जमीयत उलमा इस्लाम हिन वक़्तु ख़त्म न पहुचो कम भी जमीयत उलमा इस्लाम भी करे असांजा दोस्त चवनि साईं फलाणी तंज़ीम कम कनि पियूं फलाणी तंज़ीम कम कनि पियूं बाबा ख़त्म न पहुचो कम भी जमीयत उलमा इस्लाम करे सहाबा जी इज़त जो कम भी जमीयत उलमा इस्लाम करे जिन माण्हुनि असां ते एतिराज़ कया त हे शीअनि सां गॾु वेठा आहिनि अॼु उहे तव्हांजे साम्हूं आहिनि उहे सभु पाण खे सां गॾु वेठा अमीन शहीदी सां गॾु वेठा जेको ख़तरनाक थियो आहे त हाल इहा आहे जमीयत उलमा इस्लाम कुल जमात आहे हर शोबे ते कम करे थी लेकिन जमीयत उलमा इस्लाम हिकिड़ी मुस्बित सोच रखे थी मौलाना जो चवण इहो आहे त सभ खां वॾो दुश्मन असांजो जेको आहे सो अमेरिका जे पूरी दुनिया खे ग़ुलाम ठाहे रखियो आहे असां अमेरिका जे ख़िलाफ़ असांजे पाकिस्तान जे अंदरि असांजा हुक्मरान को बि वॾो माण्हू तइयन कनि था त अमेरिका खां पुछी पवंदा इन दहशतगर्द के खिलाफ अगर कुछ जिहाद करने वालो है तो यकीन करो मौलाना जो तकरीर ॿुधो मां मौलाना जी वाखाण नथो करियां छो तो मां तो उनजी पार्टी जो आहियां पर लेकिन फेसबुक तव्हांखे ॿुधाईंदो त केरु जो हींअर अमेरिका खे ललकारे थो केरु जो बरतानिया खे ललकारे थो केरु जेको रूस खे ललकारे थो केरु जो कुफरी ताक़त जो मुक़ाबिलो करे थो केरु जेके 4 हमला थिया कातलाना लेकिन उनजे बावजूद स्टेज ते ललकारे 4 हमला मौलाना के कातलाना किया उनके बावजूद मौलाना मैदान में निकतो बाप चयो राशिद बामू सा कचहरी पे गई तो तफसील पे कयो सी मौलाना ये बता तो मुझे तो मौलाना जवानी भी ये दौरा कदो पर अज खत में न पहुंचो मसलो आयो आ जे पाकिस्तान के सालवियत जो मसलो आयो आ पाकिस्तान की बका जो मसलो आयो आ मजहब जो मसलो आयो आ आज मौलाना फजल रहमान वो जवानी वाला जोहर दिखाए मैदान का यकीन करो सफर करण सवलो कोने पान हिकड़ो सफर करे मोटींदा आहियूं त हाल खराब थी वेंदो आहे जो भी कलाक सफर करण मोदी साहब हिकड़े सूबे का बे शहर का ता बे वञो पान तो जी दही पवंदा के पुछंदो कोन उते वरी मौलाना के 1000 माण्हू इस्तक़बाल हूंदा त 1000 मां 50 तो वरी भिड़ण वारा हूंदा जेके मखसूस माण्हू हूंदा हाणे सफर करे या माण्हुनि खे ख़ुशि करे नथो मिले त असां भला मिलियो ई कोन असां
असा जमीदार कोशिश करे कुछ मान से बोला करके अंदाजी बोला ना वही पैसों पर आराम नसीब को या ना पूरी बड़ी उम्र में पोर पर में भी मौला फजल अल्लाह की ताकत दिया या अल्लाह की कुदरत अल्लाह जो मौजूदा जो मौलाना के हिम्मत दिया जो सजे पाकिस्तान में मिले बात क्या तो दौरा क्या तो बाय रोड वाली है या मेहनत क्या तो जरे जदा बार मौला साहब वेठुआ आज मैदान में पास सजो तो मौला फजल सभी के आगे आगे आ गया असा का भी मौला फजल मन क्या पे वाले असा सुत जावे तायो और सभन के होशियार कयो उतो वक्त अची वियो है यहूदी एजेंट अची वियो आहे यहूदी लाबी पाकिस्तान जे अंदर तब्दीली आणण चाहे थी वह तब्दीली इहा हुई त कादियानी खे अॻिते वधायो मुल्लन के घटायो दीन के घटायो मौलाना जो यह तब्दीली तुझे पीर तो आने सके जैसे जमीयत उलमा इस्लाम जो एक कारकुन जिंदा हो दो इंशाअल्लाह ताला तुझे तब्दीली देंगी और इंशाअल्लाह ताला कायद जमीयत मौलाना फजलमान चयो इमरान खान महाजाब इस्लामाबाद हर इमरान खान को जो मौलाना जो तो 10 लाख आदमी लेके आऊंगा अभी तो मुझे 8 महीने हुए मौलाना वाली गाल हैदरी वाली जल्दब मशहूर जो है हैदरी जल्दब इमरान खान जल्दब तो के 8 महीना त्यार नया लखे वाली मौलाना जवाब ॾिस त इमरान खान भुलियो ही है नया लखे तो मां हिकड़े जलसे में जमा कंदो या 10 लाख माण्हू तो मुझे हिकड़े मिलियन मार्च में होंदा हे तो पाकिस्तान जब थींदो तू कंटेनर मुखे न दे तो के बाथरूम में छुपण ना कोन मिलंदो तू भजी विधि इस्लामाबाद छड़े अज अल्हम्दुलिल्लाह सब एक बाटे जो मौलाना है जेकर इस्लामाबाद में आयो तो इधर ये हाल है ये ताकत सा के अल्लाह ॾिनी आहे भूखा वठी करे तवां ताईं सब गरीब माण्हू आहियूं सब गरीब आहियूं पर अल्लाह से ईमान हुआ नमाज पढ़ियासीं रोज़ो रखियोसीं कुरान पढ़ो था इहा असांजी ताकत तोड़ मोड़ कहिड़ी ताकत आहे या कुरान जी ताकत आहे तोड़ मोड़ कहिड़ी ताकत आहे जल्बे जी ताकत आहे तोड़ मोड़ कहिड़ी ताकत आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मती सच्चे उम्मती हुन जी ताकत आहे हिकड़ा उम्मतिन सच्चा ॿिया उम्मतिन मुनाफ़िक़ जॾहिं असेंबली जे अंदर को मसलो थींदो मज़हब जो त पोइ तव्हां ॾिठो त नून लीग अलॻि हूंदी आहे पीपल पार्टी अलॻि हूंदी आहे सर्व जमीयत उलमा में अकेली हूंदी आहे मुस्लमान त आहिनि पर सच्चा मुस्लमान कोन्हे मुनाफ़िक़ मुस्लमान सच्चा मुस्लमान आहिनि त असांजी जमीयत उलमा इस्लाम जा मुजाहिदन जिनखे अल्लाह साईं एॾी ताक़त ॾिनी आहे यकीन करियो ॿियनि पार्टियुनि जेतिरा पैसा जेतिरा फंड असां त किरायो पाण करे वेंदा आहियूं रुकन साजी करूं तब सा पाने जेब माडियूं वरी कार्ड ठारायूं तब पाने जेब माडियूं और सखर बेटिंग वणो तब पाने जेब माडियूं लाहौर बेटिंग वेंदा तब पाने जेब मां ख़र्च कयूं उते बस ना पैसा वठंदा पर इहो ईमानी जज़्बो आहे असां का जान माल अल्लाह जे रस्ते में ॾियूं पिया इंशाअल्लाह ताला इहो जान ऐं माल अल्लाह ताला जो क़बूल फरमाए इंशाअल्लाह इहा जमीयत उलमा साहब जी कुवत जमात इस्लामी हिकिड़ी मीटिंग में वेठा हुआ कि जमीयत जी कम करके नहीं करो न असां त पेशवा वंद मुंहिंजी कोन्हे को जमीयत केॾी कम करे मौलाना साहब जमीयत जो को कमाल कोन्हे जमीयत ईमान हिकु आहे जमीयत जी सरपरस्ती उलमा जी मथां आहे उहे उलमा जिन सरपरस्ती असांजी कई जिन जो ताल्लुक़ नाले खुदा सां अहमद लाहौर रहमतुल्लाह अलैह के अंग्रेज बर्फ दे क्यों बर्फ थदी हो गया अध कलाक पर हद की तो छाश है दो वो बात का जो सदा उन उस बर्फ जे तलन जे सुमार उस पछाड़े जो पियो तने अहमद अली लाहौरी तुम जो जिस्म थदो थी वियो कि काफर बुध जिस्म तो मुझे थदो पियो पर अल्लाह से ईमान है करन असा ईमान करन उन उलमा का जो ताल्लुक है अदर मौलाना ताजुल अमरुल रहमतुल्लाह अलैह अंग्रेज के टोटा जबा छड़िया अंग्रेज को जो मस्जिद दाहिंदा थी वो मस्जिद अन्ना तई भी कायदा मां ॾिसण वञता अंग्रेज जे बिल्डरन जो गिर सामान टुटी पिया वो मस्जिद अॼु ताईं मौजूद आहे भाई अमरुल रहमतुल्लाह अलैह जा वॾा किसान अंग्रेज जहाज के लोटू हणी जो विज़ु वारो लोग किसी अंग्रेज केडी करके जहाज पे वाला सही अमरुल की चाहे लोटू की शादी करके जहाज बदल दी ये बुजुर्ग अल्लाह वाला हुआ ये अल्लाह वाली की करामत हुई
जो असां उन्हनि जो हथा जमात मथां असांजी निस्बत उन्हनि सां आहे जो असां जमीयत उलमा इस्लाम हलो पिया। साईं मोहम्मद शाह अबूरी एमआरडी में जमीयत उलमा इस्लाम सूबे जो सदर हुयो। आउं नंढो जमीयत में आयुसि, साईं मूंखे शर्फ़त कई, प्यार कयो, दुआऊं ॾिनई, तो किसो ॿुधाऊं कि जवाब साहब असां अचूं पिया, पीपल पार्टी वारनि पत्र शुरू कया, बोला पिया वञनि, उहो ॾाढो ॾुखियो। ड्राइवर खां हिकिड़ी कार निकिरी वई, साईं अब्दुल साहब मने कई न कार न ॾे, भले पत्र हणनि। जॾहिं ॿाहिरि बि निकिता, ॿार बि पहुता, साईं जो गाॾी रोक, हाणे ॾिस गाॾीअ घणा निशान आहिनि। ड्राइवर गाॾीअ खे चेक कयो त को निशान कोन हो, सिर्फ़ु हिकिड़े पत्थर जो निशान हो। साईं मोहम्मद शाह अबूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त बाबा जेकॾहिं तूं इहा हिकिड़ी कार ॾिनी आहे न त हिकिड़ो निशान बि न वरितो आहे। जमीयत उलमा इस्लाम वॾो अवार्ड किया या इन इहो ई नशो कंदो माना फज़लमान जो आहे, न गाॾ कंदो आहे, न गंद कंदो आहे, न असांखे चवंदो आहे तव्हां कंहिंखे गाॾ गंद कयो। असांजी जमात पुरमन जमात आहे, असांजी जमात में गाॾ जो फ़लसफ़ो कोन्हे, असांजी जमात में तोड़ फोड़ जो फ़लसफ़ो कोन्हे, असांजी जमात में फ़लसफ़ो इनकलाब जो आहे। इनकलाब आणींदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त जेके लादीन उहो जो पंहिंजो इनकलाब आणींदा उनजी जा दीवार पंजी उनखे रोकींदासीं। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो त असां हिन सरज़मीन ते इस्लाम नाफ़िज़ कंदासीं। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो हिन सरज़मीन ते असां इस्लाम नाफ़िज़ कंदासीं। इस्लाम नाफ़िज़ न करे सघियासीं, इस्लाम खां सवाइ ॿियो को बि हिते कानून पास थियण न ॾींदासीं। चाहे असांखे जान जो नज़रानो ॾियणो पए, जान जो नज़रानो ॾींदासीं, क़ुर्बानी ॾियणी पए त क़ुर्बानी ॾींदासीं। इंशाअल्लाह अचो असां सभु इहो वाइदो करियूं त इंशाअल्लाह ते इस्लाम जो निफ़ाज़ कंदासीं। इंशाअल्लाह खणी मथे चओ, इंशाअल्लाह इस्लाम जो निफ़ाज़ कंदासीं ऐं इस्लाम खां सवाइ कंहिं निज़ाम खे बर्दाश्त कोन कंदासीं। केरु इमरान जो दीन हुजे या नवाज़ शरीफ़ जो दीन हुजे, कंहिंजो दीन असीं बर्दाश्त कोन कंदासीं। चाहे जान ॾियणी पए जान ॾींदासीं, माल कुर्बान करणु माल कुर्बान कंदासीं। दीन मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खां सवाइ कंहिंजो दीन कभी क़बूल कोन कंदासीं। असांजा दोस्त चवंदा आहिनि हे सियासी ॿोलियूं, माशाअल्लाह सियासत एॾी बुरी कोन्हे। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में निज़ाम क़ाइमु कयो, असांजे हज़रत उमर निज़ाम क़ाइमु कयो, हज़रत अबू बकर निज़ाम क़ाइमु कयो, हज़रत उमर निज़ाम क़ाइमु कयो, ख़ुलफ़ा राशिदीन जो पूरो दौर ॾिसो, उन हुकूमतूं कयूं, उन अदल ऐं इंसाफ़ क़ाइमु कयो। पोइ तव्हां ॾिसो सियासत ख़राबु। जॾहिं हिन दौर में असांजे जमीयत उलमा इस्लाम ते को बि रुपयो साबित कोन्हे, इहो असीं छा कयूं? तव्हां छा ॿुधायो? असीं त के ख़ुलफ़ा राशिदीन दौर जा माण्हू न आहियूं, असीं त हिन गैर गुज़रे दौर जा माण्हू आहियूं जिते माण्हू 50,000 ते माण्हू मारे ईंदा आहिनि, जिते माण्हू 5 लखनि जे लाइ छा छा नुक़सान करे छॾींदा आहिनि। छा असां दीन जो सौदो न कयो आहे? असां सौदो न कयो आहे, असां दीन जे लाइ विढ़ूं, पोइ असां सियासत आहियूं। सियासती माना इहा आहे त सची ॻाल्हि करणु, ज़ालिम से अखि में अखि मिलाए ॻाल्हि। अॼु हिन इलेक्शन में यकीन कयो वॾेरनि खे वॾेरनि जा असां पसीना कढिया। जॾहिं इलेक्शन थी जीटीए जी, राहिला नक्सी रड़ी पई करे, मूंखे ॾाढो मुलनि तंग कयो, फमीदा मिर्ज़ा रड़ी पई करे, मौलवीन ॾाढो तंग कयो। असां ही फ़ैसिलो कयो हो त जमीयत उलमा इस्लाम माण्हू बिहारींदी त माण्हू विहारींदी, भले 200 वोट खणे करे 2 लख वोट कटे या हाराए, असां सभिनी वॾेरनि खे जवाबु ॾिना ऐं जेतिरो जमीयत जे कमु कयो, वॾेरनि जा पसीना निकिरी विया। वॾेरो ॾुखी शइ आहे, पाणी बंदि करणु, मोटड़ो ॿार सभु कुझु कंदो आहे, लेकिन असां कंहिं क़िस्म जी परवाह वॾेरनि जी कोन कई। बेशुमार मोली बीठा हुआ, सुठे तइदाद में वोट जाम शोरे में पहिरियों दफ़ो असां माण्हू बीहारिया, वोट जेतिरा बि मिलिया, लेकिन वॾेरनि जी निंड थोरी हराम थी। उहो को माण्हू न आहे जंहिंसां वॾेरनि न ॻाल्हायो हुजे। ॿिन्हिनि ग्रुप
असांजा दोस्तन ज़ाती तालुकातुनि सां पर ॻाल्हायूं न असांजो अदा असांखे 200 वोट मिलनि 300 वोट मिलनि असां पंहिंजो ईमान ख़राब कोन कंदासीं वॾेरे जे मुक़ाबले असां पंहिंजो माण्हू विहारियो असां हर सीट ते माण्हू विहारियो वॾेरे जी मुखालिफ़त कईसीं बाबा कम सभु सवला आहिनि कम ॾुखियो इहो आहे त वॾेरे जे साम्हूं अचो कम सभु ॾुखियो इहो आहे त जाफर जे साम्हूं अचो अमेरिका त परे थियो पर वॾेरे जे ख़िलाफ़ थोरो बीह ॾिसो ये नंढी अमेरिका है वॾेरा असां नंढी अमेरिका ये नंढी अमेरिका घटि कोन पर ज़ालिम ये जेको ज़ुल्म था कनि माण्हुनि सां जेको उनखे वोट ॾे उनजो वाटर बंदि जेको उनखे वोट ॾे पैसे जो ॾे एफआईआर जे बाद दर्ज करे हे त नंढा फ्रोन छा हशर था कनि उन माण्हुनि सां पाण वोटर आंदा पाड़े वारे खां वारो कयोसि असीं तोसां गॾु पुलिस में वारो वोट आणेसि हिन असांखे वोट कोन आहे एॾो ज़ुल्म आहे वॾेरनि जो सिंध में इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ अगरि ललकार आहे यकीन करो जंहिंखे तो उलमा इस्लामी इहो वॾेरो जेको चवंदो पेशाब करण खां पुछी पोइ वञो जंहिंखे तो उलमा इस्लाम इन वॾेरनि खे ललकारियो आहे तूं छा कंदे वॾेरा असांजो मौलवी तुंहिंजो मुक़ाबिलो कंदो असां मौलवी के मुक़ाबले दो तव्हां जो साईं तव्हां मौलवी ग़रीब छो था प्यारियो असां वॾेरनि खे सीटूं ॾिनियूं सीटूं खटियूंसीं वॾेरा फ्री विया बगावत करे विया असांखां सुधराणी फ्री हो ॿिया फ्री विया इन करे असां जमियत उलमा इस्लाम उलमा खे हींअर पकियूं सीटूं असांजो हुयूं लेकिन हिन धांधली जे ज़रिए छह जेका पोइ इलेक्शन थिया न उन में असांजो इनकम न आहे राशिद महमूद खटियल हो सैफुल्ला धारे जो खटियल हो हाफ़िज़ रब नवाज़ खटियल हो साईं अब्दुल कयूम भी खटियल हो 4 सीटूं कराची में मिलने वाली हो लेकिन 6 बजे का पोइ जेका इलेक्शन थी उन हाणे कम लाए उन तॾा वेल करे छॾी लेकिन तव्हां खां मां पुछां थो कहिड़ी पार्टी आहे जे सीट बाय सीट माण्हू बिहारे जे जापरनि वॾेरनि जो मुक़ाबिलो कयो वॾेरे खे तव्हां घटि न सम्झो कारो नांग तव्हांखे बख़्श करे छॾींदो यकीन करे वॾेरो तव्हांखे बख़्श न कंदो अॻे में चवंदा न कारो नांग पलाद कोन चलींदो आहे पर आउं चाहियां थो कारो नांग खे वरी मथां ॻाल्हि विसरी वञे पर वॾेरे खे ॻाल्हि कोन विसरंदी 100 साल ताईं हुनखे वेर यादि हूंदो लेकिन वॾेरा यादि रख इंशाअल्लाह तव्हांजी तॾा वेर पे ॾाढी वारा कंदा इंशाअल्लाह हाणे उहो वक़्तु वेझो आहे असां हिन वॾेरनि खे बि टपड़ खाराईंदासीं माण्हू हाणे तंग कनि ज़रनि मां ज़रदारी मां बि सभु मां तंग कनि पर मोचनि जी डप में वीचारा छा कनि वो मोचड़ो को पैसो दौलत लेकिन इंशाअल्लाह ताला जमीयत उलमा इस्लाम के अगर आज़ाद छॾे वञे दांधली न कई वञे असांजे रस्ते खे रोकियो न वञे त यकीन कयो असां त तॾा वेर कंदासीं कयो छा हिन पाकिस्तान जे न को दवाउनि जो बंदोबस्त न तालीम जो बंदोबस्त को न को अमन अमान जो बंदोबस्त न को रोज़गार जो बंदोबस्त कयो छा आहे अवाम अंदर तौर ते गरम आहे पर अवाम लाइ मुसीबत हुई इलेक्शन थी वञे अवाम छा करे ऐं हींअर जमीयत उलमा इस्लाम खे अवाम वोट ॾिनी असां अवाम खां सिंधी अवाम खां जेको पहिरियां कुझु ॾींहं मायूस हूंदा हुआसीं उहा मायूसी अवाम जे असांजी ख़तमु थी हर जगह ते अवाम असांखे वेलकम चयो आहे मरहबा चयो आहे भली कारणी आहे मौलाना साहब अचो मैदान ते लेकिन इंशाअल्लाह ताला असांजी ये जदोजहद जारी रही तो इंशाअल्लाह ताला कामयाबी असांजा कदम चुमंदी तव्हां इहो न सोचो जमीयत उलमा इस्लाम सभ खां वॾी दीनी जमात असांजे ॻोठ में हिकिड़ो वॾो बुज़ुर्ग हो मौलाना हबीबुल्लाह समूह मौलाना ईसा समूह जो चाचू आहे साईं हमादुल्लाह हाली जो खलीफ़ो आहे साईं अहमद लाहौरी जो शागिर्द आहे मौलाना ज़करी रहमतुल्लाह से बैठा वरी बुजुर्ग सही दुनिया जा माण्हू थींदा इलेक्शन थी असांजी ॻोठ जी पोलिंग मुंहिंजो ॻोठ वेठो आहे उते साईं जी पोलिंग ते वेही हाणे साईं जॾहिं पोलिंग ते वेही रहियो त असांजो नाई जो ॻोठ वॾो आहे 100 सवा घर न असांजा हाणे ख़बर पई साईं वेठो आहे त माई बि हाणे जमीयत ते टपो त मर्द बि साईं वेठो आहे हाणे कीअं वठिबी हाणे असांजो वॾेरा परेशान थी वियो कम त निकिरी थी वियो मौलाना साहब वेठो आहे पोइ साईं खे आहिस्ते आहिस्ते कहिड़े तरीक़े से पुलिस ज़रिए से वॾनि जी हाल ख़राब थी हटाऊं साईं आयो कि अब्बा मूंखां ॾिठो त जिन जमीयत उलमा इस्लाम खे वोट ॾिनो अल्लाह जा मलाइकनि खे जन्नत ते करे विया
तव्हां ॿुधायो वॾे इंसान जे मुक़ाबले में दीन खे वोट ॾियणु घटि कान जमीअत जेको दोस्त झुकियो आहे वॾा वॾा झुकी विया न और पंहिंजनि जी बुखार बि कोन था करियूं पर वॾनि वॾनि सलूट कया सलाम अलैकुम सलाम अलैकुम पर मुंहिंजे राशिद महमूद ते अॻियां बि गोली रखियो पोयां बि गोली रखो पर चवंदो गोली किथां थो वञा कलमो पर गोली है न सलूट कोन कंदोसि राशिद महमूद असांजो नौजवान आहे ॿार आहे अञा हुन इब्तिदा कई आहे जमीयत उलमा इस्लाम में पर मां यकीन सां चवां थो मां कसम सां चवां थो राशिद जे अॻियां गोलियूं फिरायो जो हट असांखे सलूट कर चवंदो सलूट त कोन कंदुसि पर तव्हांखे ॿियो कुझु कंदुसि मां नथो चवां गोली किथां त हणो चवंदो मुंहिंजो बाबू बि शहीद आहे मुंहिंजो रत बाबे जो मुंहिंजे रत में अंदरि आहे ऐं मां बि शहीद थियण तयारु आहियां जल्दी करियो गोली हणो मां तव्हांखे सलूट कोन कंदुसि चङा भला सलूट कनि पिया असांजे सियासत सां वास्तो कोन्हे असां पोइ सलूट न करियो असां सां वास्तो कोन्हे बाक़ी ॿियनि सियासतदान सां वास्तो आहे इहे वरी सादा मुस्लमान असांजा असांजे सियासत सां वास्तो कोन्हे ऐं पीपी खे वोट जो न ॾियो तव्हांजो ईमानी करे रखा तव्हां यारो माण्हू वञी पीपी खे वोट ॾियो बुरी मरे वञे त तव्हांखे या घटि रखो असांजे सियासत सां को वास्तो कोन्हे हिन चाचे खे वोट छो थो ॾियो मुंहिंजा दोस्तो जमीयत उलमा सां दीन जो कमु थो जेको नबी जे दीन जी चौकीदारी करे उनजो वॾो फ़ाइदो हूंदो असांजी फ़ौज असांजे मुल्क जी जॾहिं चौकीदारी करे थी त हर माण्हू फ़ौज जी इज़त कंदो उहो जुदा ॻाल्हि आहे कुझु माण्हू फ़ौज जा खणी अची विया आहिनि हिन में इक़्तिदार में पर असुलु फ़ौज जी असीं इज़त छो कंदा आहियूं इन करे फ़ौज जी इज़त कंदा आहियूं असीं राति जो घर पंहिंजे मायुनि सां सुता पिया हूंदा आहियूं बॉर्डर संभालींदा आहिनि फ़ौजी गर्मी हुजे त फ़ौज बॉर्डर ते आहे सर्दी हुजे त फ़ौज बॉर्डर ते आहे थर जो इलाइक़ो हुजे फ़ौज बॉर्डर ते आहे बलूचिस्तान जा केपीके जा पहाड़ हुजनि जंहिंजी हालत तव्हां ॾिसो की फेसबुक तस्वीरूं कहिड़ी मुश्किल में फ़ौजी असांजा रहिया पिया आहिनि इन करे असांजी फ़ौज सां महबत आहे त फ़ौज चौकीदारी करे थी मुल्क जी इन जे करे हर को माण्हू फ़ौज जी इज़त करे थो त जेकॾहिं तूं दीन जी चौकीदारी कंदे छा तुंहिंजी अलाह इज़त कोन हूंदी मौलाना साहब तूं अलाह वॾो कामयाब माण्हू आहीं तव्हां पाण खे सम्झो न आहे तव्हां वॾा क़ीमती माण्हू आहियो जीअं रब जो कमु कयो रब हुनजो कमु न कंदो इन तंसुरुल्लाह यंसुरकुम व युसब्बित अक़दामकुम त अलाह ताला जो तूं मुंहिंजी मदद कर मां तुंहिंजी मदद कंदुसि अलाह जी तूं कहिड़ी मदद कंदे अलाह जे दीन जे कमु इहा अलाह जी मदद आहे इन तंसुरुल्लाह यंसुरकुम अलाह जो वाइदो सचो आहे असां अलाह जे दीन जो कमु करियूं पिया अलाह असांजी मदद करे अॼु सॼे पाकिस्तान में वॾियूं पार्टियूं वही रहियूं इहा दीनी जमात जमीयत उलमा इस्लाम सभु कुझु थो जमीयत उलमा इस्लाम सभु कुझु जमीयत उलमा इस्लाम इहो अलाह जो वाइदो सचो आहे तव्हां मुंहिंजी मदद करे मूं तव्हांजी मदद अॼु अलाह सां ई मदद कई आहे अॼु मुल्क जी जमात पाकिस्तान में नंबर 1 ते वञे पई इहो अलाह जो वाइदो आहे मौलवी साहब जमात में कमु करणु अलाह जो क़ुर्ब हासिल करणु अलाह जो प्यार हासिल करणु जमात में मज़ाक असांखे छा थो मिले सिर्फ़ु अलाह जे रज़ा लाइ कमु पिया करियूं न को असांखे नौकिरी जी उमेदु न को असांखे का पघार जी उमेदु असीं सिर्फ़ु मुंहिंजे रब जी